नासिक टंडोजा में सिंध ज़रई यूनिवर्सिटी जे मेज़बानी हेठि केले जे नव जेंस में एक्सपोर्ट जी सलाहियत ऐं पानामा बीमारी जी लामतनि ख़िलाफ़ चैलेंज ऐं उन जे रोकथाम जे उनवान तहत वर्कशॉप कोठाए पियो, जंहिंमें माहिरनि पारां केले जी पोख जे मुख़्तलिफ़ तरीक़नि ते रोशनी विधी। रिपोर्ट करे रहियो आहे मोहम्मद खान जमाली। ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम जी मेज़बानी हेठि पाकिस्तान हार्टिकल्चर डेवलपमेंट एंड एक्सपोर्ट कंपनी PHDSE जे सहकार सां केले जे नवनि जिन्सनि में एक्सपोर्ट जी सलाहियत ऐं पानामा बीमारी जे अलामतनि ख़िलाफ़ चैलेंज ऐं उन जी रोकथाम जे उनवान तहत हिकु वर्कशॉप कोठायो वियो, जंहिंमें माहिरनि पारां केले जी पोख जे मुख़्तलिफ़ पहलुअनि ते रोशनी विधी वई। इन मौक़े ते माहिरनि धरती TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त ॿिया फसल ॾिसो था त धकजनि था, अंब लहे थो त साल में हिकिड़ो दफ़ो, लीमू लहे थो हिकिड़ो दफ़ो, फुटी हिकिड़ो दफ़ो, केलो अहिड़ो फसल आहे जेको 12 ही महीना थो हले, कुझु न कुझु तव्हांखे ॾींदो थो रहे। जेको पुराणो तव्हां यादि आहे सिल्क रोड हो, सिल्क रोड आस्थान मां शुरू थींदो हो कज़ाकिस्तान मां, ऐं हेॾा ईंदो हो जेकॾहिं असां ॾे त हुनखे सिल्क रोड चवंदासीं, ऐं वरी जेकॾहिं उहो आस्थान मां मथे पोलैंड ॾे वेंदो हो, यूरोप खे कनेक्ट कंदो हो त हुनखे चवंदा हुआ अंबर रोड। सो अंबर रोड ऐं सिल्क रोड वारो जेको ट्रेड जो पोटेंशियल आहे अॼु उन ते बस थियो आहे। हाणे तव्हां इशू जे बारे में जेके मसला आहिनि असां सां काफ़ी चैलेंजिस आहिनि। हिकिड़ो त पाणी जो शॉर्टेज आहे, ॿियूं असां वटि जेके आहिनि ॿ वॾी बीमारियूं आहिनि जेके डिज़ीज़ आहिनि उहे केले के हिन वक़्तु जेको आहे सो असांखे वॾो चैलेंज आहे, जंहिंमें पानामा विल्टा फ्यूज़ेरियम ऐं उन खां अलावा जेको आहे सो बनाना बंची टॉप जेको पुराणो वायरस आहे उनखे असां हींअर सफ़र पिया करियूं। असांजो मक़सदु जेको आहे पाकिस्तान हॉर्टिकल्चर डेवलपमेंट एक्सपोर्ट कंपनी जो त असां पंहिंजे ग्रोवर्स एंड एक्सपोर्टर खे नई मार्केट इंट्रोड्यूस करायूं। कैमरामैन अब्दुल रहमान ख़ासकेली संगत मोहम्मद खान जमाली, धरती TV न्यूज़ टंडोजाम।